नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे हैदराबाद खां ख़बर ॾींदा हलूं त एडवोकेट हबीबुल्ला ख़ान सिंध धरती या अज़ीम धरती जंहिंखे बुज़ुर्गनि जी सरज़मीन चई वञे थी, हिन सरज़मीन ते शाइरनि जे सरताज हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आरामी आहे, जंहिं सिंध जे सुखनि लाइ दुआ घुरंदे समूरी दुनिया लाइ दुआ घुरंदे त आलम सभु आबाद करी मां जोई आहियां सोई आहियां समेत केतिरा ई मुनफ़रद सूफ़ियाणा कलाम लिखंदड़ हज़रत सचल सरमत दराज़ा जे दिलि में सुतल आहे। इहो सचल जेको सरापा सच हो, सिंध ते हज़रत लाल शहबाद खां वेंदे सूफ़ियनि जे सरताज शहीद शाह इनायतुल्लाह ताईं अनेक बुज़ुर्ग आरामी आहिनि, जिन मोहब्बत जो माण्हुपे जो पैगाम ॾींदे चई ॾिनो त दुनिया में इंसान उत्तम ऐं नफ़रत बदिरां मोहब्बत जा ॾिया ॿारियो। इहा ई धरती आहे जंहिं रंग नस्ल ऐं मज़हब फ़र्क़ खां परे खां सवाइ मोहब्बत खे मान ॾिनो आहे। पर इन धरती ते वक़्तु वॾा वेछा विझी छॾिया आहिनि। ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ियुनि जा जेके दीवार ठही विया आहिनि, इहे नाइंसाफ़ियुनि जे तौर ते तारीख़ रखी थी। ख़ासि करे अक़लियत बिरादरी सां थींदड़ ज़ुल्म में मुसलसल वाध थी रही आहे। अक़लियत बिरादरी हाणे पंहिंजे मासूम नियाणियुनि खे गैर महफ़ूज़ तस्वर करे थी। तारीख़ ते नज़र डोड़ाईंदो त असांखे ख़बर पवंदी त हिन धरती ते जनम वठंदड़ अक़लियत बिरादरी जा अनेक माण्हू धरती लाइ जदोजहद कई। भगत कंवर राम, रूपलो कोहली, राणो भगवान दास, अनिल दर्पण ताईं अनेक शख़्सियतूं अॼु बि तारीख़ जे वर्करनि में पंहिंजी मुनफ़रिद सुञाणप रखनि थियूं। पर अलाए छो असां सिंध में अक़लियत बिरादरी सां ज़ुल्म वधी रहियो। हिननि जी मासूम नियाणी मुबीना तौर ते अगवा करे मज़हब तब्दील करायो वञे थो। इहो ई सबबु आहे जो अक़लियत बिरादरी पाण खे गैर महफ़ूज़ सम्झे थी। इन समूरनि मामलनि ते हुकूमती इदारनि खे ख़ामोशी केतिरा ई सवाल उथारे थी। 19 मार्च 2019 ते ॾहरकी मां 2 भेनरूं रीना ऐं रवीना जी मुबीना तौरु अगवा वारो वाक़ियो केतिरे वक़्त ताईं मीडिया जी ज़ीनत बणियल रहियो। पर तंहिं हूंदे बि ॿिन्ही जे रहमियार ख़ान में वञी शादी कराई। जेकॾहिं हू पाण कुझु साल पोइ ते मड़ी ॾिसंदासीं त हिकु फ़ुर्सत नज़र ईंदी जंहिं वाक़िए खे पिणु माज़ी जे नज़र फेणो ॾिनो वञे। बदीन ज़िले जे तलार तालुक़े में क़ाइमु ॻोठ चुनी मां चइनि हथियारबंदनि तमाची मेघवाड़ जे घर में दाख़िल थी मीना मेघवाड़ ऐं हुनी मेघवाड़ खे अगवा करे 16 फरवरी 2015 ते थियल हिन वाक़िए ते जॾहिं पुलिस जी हरकत में न आई त उन्हनि मजबूर थी सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच जो दर खड़कायो। अगवा में मुलवस जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो पर इंसाफ़ न मिलियो। उमरकोट जे ॻोठ मोहम्मद हयात में 12 फरवरी 2016 ते अगवा थियल 16 सालनि जी हंजू भील जे वारसनि खे पिणु इंसाफ़ न मिलियो। न वरी अगवा में मुलवस जवाबदारनि ख़िलाफ़ को केस दाख़िल थियो। इंसाफ़ जे मंतज़र त अञा ताईं सुठो वालिद मलूक बि आहे जंहिं जी मासूम धीउ वर्ता खे 5 जुलाई 2017 ते अगवा कयो वियो। तलार जे ॻोठ शंभू कोहली मां हथियारनि जे ज़ोर ते अगवा थियल मारवी कोहली ऐं पायल कोहली वारे वाक़िए में पिणु वारसनि खे इंसाफ़ लाइ पुलिस खां वेंदे अदालतनि जे दरनि ताईं धिका खाइणा पिया। जंहिं समाज में इंसाफ़ मिलणु मुश्किल हुजे उते अहिड़ा ई केतिरा ई वाक़िया सरकारी ऑफिस जे कागज़नि में दॿिजी वेंदा आहिनि। कुनरी जे ॻोठ सावणी मां अगवा थियल रेशमा वारे वाक़िए बि अञा ताज़ो ई आहे। तूरी जो इहो वाक़ियो 29 नवंबर 2017 जो आहे पर उहो ताज़ो इन करे बि जो दर कॾहिं बि पुराणा नाहे थींदा। 2 दिसंबर 2017 ते अगवा थियल मूमल मेघवाड़ वारे वाक़िए ते पिणु वारसनि खे इंसाफ़ न मिलियो। इंसाफ़ त डिगरी जे ॻोठ अला ॾिनो ख़ासकेली जे रवासी चंदर मेघवाड़ खे बि न मिलियो जंहिं जे घर मां लक्ष्मी खे अगवा कयो वियो पर उहो वाक़ियो बि ॿिनि वाक़ियनि जीअं दॿिजी वियो। ही कुझु अहिड़ा वाक़िया आहिनि जेके मंज़र आम ते आया पर केतिरा ई वाक़िया हूंदा आहिनि जेके कुझु माण्हुनि जे कननि ताईं पहुची दॿिजी वेंदा आहिनि। पाकिस्तान ह्यूमन राइट्स कमीशन जी ताज़ी रिपोर्ट पिणु इहो वाज़े तौरु चयो वियो आहे त सिंध में हिंदू नारियुनि जी ज़ोरी मज़हब तब्दील करण वारे वाक़िए में ख़तरनाक हद ताईं इज़ाफ़ो थियो आहे। 12 सालनि खां 25 सालनि जी नियाणी खे ज़ोरी अगवा करे तशदुद जो निशानो बणाइण बाद मज़हब तब्दील करे संदो शादी करायूं वञनि थियूं। अहिड़नि वाक़ियनि जा पुलिस केस दाख़िल करण खां लवाए थो थी अगवा कंदड़नि खे मक़ामी वॾेर जागीरदारनि ऐं सियासी माण्हुनि जी पुठ भराई हासिल हुजे थी। कॾहिं ईअं बि थींदो आहे जो नारी जे वारसनि जे फरियाद ते केस दाख़िल करण बदिरां संदुसि मथां केस दाख़िल कया वेंदा आहिनि। सिविल सोसाइटी बि पिणु इहो चवंदी रहे थी त अक्सर जज नारी जी उमिरि खे नज़र अंदाज़ कंदे फ़ैसिला ॿुधाईंदो आहे। सिंध में रहंदड़ अक्सर हिंदू नारी तबिके सां वास्तो रखंदड़ हिंदू बिरादरी जा माण्हुनि उमरकोट मीरपुर ख़ासि बदीन टंडोलियार मोहम्मद ख़ान सांगड़ हैदराबाद में रहनि था। अक़लियत बिरादरी पिणु इहा दावा कंदी त हर साल लॻभॻि 1000 नारियूं अगवा थियनि थियूं जिन में मज़हब तब्दील कराए ज़ोरी सिंध शादी कराई वञे थी। फरवरी 2013 में सिंध हुकूमत समाजी अॻुवान जे एहतिजाज ते हिकु कमेटी पिणु ठाही जंहिं जो मक़सदु जबरी तौरु मज़हब तब्दील करण ऐं घटि उमिरि जूं शादियूं रोकाइण हो। साल 2016 में सिंध असेंबली अहिड़ो कानून पिणु पास कयो। बदकिस्मती सां अञा ताईं हिन सिंध जे गवर्नर सही नाहे कई। ॾिठो वञे त दुनिया में नारियुनि खे 18 सालनि जी उमिरि खां पोइ मुकमल आज़ादी हूंदी आहे त हू पंहिंजे पसंदि जी शादी कनि जेकॾहिं हुननि जी दिलि चाहे त मज़हब तब्दील कनि। पाकिस्तान में पिणु अहिड़े कानून साज़ी जी ज़रूरत आहे। हुनखां अलावा हिन वधीक इन ते अमल करण जी ज़रूरत आहे। हुकुमराननि खां जल्द सिंध में रहंदड़ हिंदू नियारियुनि जे अगवा वारा वाक़िया रोकण लाइ न सिर्फ़ु क़दम खणणु घुरिजे पर अॻु में थियल समूरनि वाक़ियनि जी जांच कराइणु घुरिजे त जीअं सिंध में रहंदड़ अक़लियत बिरादरी जो को बि शख़्स पाण खे गैर महफ़ूज़ न सम्झे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।